अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ते मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी कलीम। नाज़रीन, अॼु असां प्रोग्राम जे पहिरें हिस्से में सिंध सरकार जी ग़लत पॉलिसीज़ जो ज़िक्र कंदासीं ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त खुराक खाते जी नाअहली सबबि कीअं सिंध जो अवाम मुनाफ़े खोरनि हथां सटिजी रहियो आहे। सिंध जे खुराक खाते हलंदड़ साल कणक ख़रीदारीअ जो हदफ़ केतिरो रखियो हो ऐं हेल ताईं कणक जी केतिरी ख़रीदारी थी सघी आहे ऐं सूबे में हिन वक़्तु अटो केतिरे किलो मिले पियो, इन हवाले सां बि समूरा तफ़सील प्रोग्राम जो हिसो हूंदा। सिंध में कणक जे अघ में रिकॉर्ड वाध ऐं अटो महांगो थियण खां पोइ ओचितो जागी पियल खुराक खाते सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ हाणे कहिड़ी पॉलिसी जोड़ी आहे ऐं कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ बि कहिड़ी कार्रवाई कई पई वञे, इन हवाले सां बि समूरा तफ़सील अॼोके प्रोग्राम दी मिरर जो हिसो हूंदा। प्रोग्राम जो ॿियो हिसो सिंध में वधंदड़ HIV वारे मामले ते ॿधल हूंदो। ख़ासि तौर ते कराची में CCG वलीका इस्पताल अंदरि ॿारनि में HIV फैलजण वारे मामले जो तफ़सील सां ज़िक्र कंदासीं ऐं इहो मालूम करण जी कोशिश कंदासीं त HIV फैलजण बाबति जांच रिपोर्ट में कहिड़ा कहिड़ा इंकशाफ साम्हूं आया आहिनि। CCG वलीका इस्पताल में HIV फैलजण सबबि हेल ताईं केतिरा ॿार मुतासिर थिया आहिनि ऐं जांच रिपोर्ट साम्हूं अचण खां पोइ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी आहे, इहे तफ़सील बि प्रोग्राम जो हिसो हूंदा। सिंध सरकार जी ग़लत पॉलिसीज़ ऐं नाअहली सबबि अवाम मुनाफ़े खोरनि हथां सटिजी वियो। कणक जे अघ में रिकॉर्ड इज़ाफ़ो, अटे जो फ़ी किलो बि 180 रुपयनि ताईं पहुची वियो। ख़रीदारी हदफ़ पूरो न थियण सबबि सूबे में 16 लख मैट्रिक टन कणक जी खोट। खुराक खातो बि ओचितो जागी पियो। ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ लिस्टूं तयार। सूबे में फाल फ्लोर मिल्स ऐं अटे चकियुनि खे पीसाईअ लाइ 1 महीने जी कणक रखण जी इजाज़त हूंदी। वापारी वधि में वधि 1000 मैट्रिक टन कणक जो स्टॉक रखी सघंदा। ज़ब्त कयल कणक मालिक जे ख़र्च ते वेझे ख़रीदारी सेंटर ते मुंतक़िल कई वेंदी। वापारीअ खे कणक जो फ़ी मण अघु 3500 रुपया मिलंदो। खुराक खाते जी नाअहली सबबि सरकारी गोदामनि मां 30 अरब रुपयनि जी कणक चोरी ऐं 18 अरब रुपयनि जी कणक ख़राब थी चुकी। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई न थी। सिंध में फ्लोर मिल्स ऐं अटे चकियुनि खे गैर क़ानूनी तौर कणक वापार जा लाइसेंस जारी थियण जो बि इंकशाफ। खुराक खाते निशानदेही ते केतिराई लाइसेंस रद्द करे छॾिया। सिंध में HIV तबाही मचाए छॾी। CCG वलीका इस्पताल अंदरि ॿारनि में HIV जो फैलाव। जांच रिपोर्ट में छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं अची विया। KVSS साइट इस्पताल में HIV जो फैलाव ओचितो पेश आयल हादसो न पर इदारे जी मुसलसल नाकामी, लापरवाही ऐं हक़ीक़तुनि खे लिकाइण जो नतीजो करार। ऑफिसर्स ऐं मुलाज़मनि जे बयाननि, माली रिकॉर्ड, स्टोर लेजर, ऑडिट दस्तावेज़ ऐं लेबोरेटरी रिकॉर्ड जे जांच खां पोइ पतो पियो त HIV जो फैलाव इंतिज़ामी नाअहली आहे। अॻोणा MS गैर कानूनी ख़रीदारी, गैर मजाज विरासत, HIV पॉज़िटिव रिपोर्ट्स के लिकाइण ऐं अमले खे ख़ामोश रखण जा ज़िम्मेवार रहिया। ख़ौफ़ ऐं दबाव वारे माहौल सबबि वक़्त सिर हक़ीक़तूं साम्हूं न आयूं, जंहिं सबबि ॿारनि जूं ज़िंदगियूं मुतासिर थियूं ऐं खेनि गैर ज़रूरी तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पयूं। 78 ॿारनि में HIV हुजण जी तस्दीक, 4 ॿार फोत थी चुका। इंक्वायरी रिपोर्ट जी रोशनी में 37 ऑफिसर्स, डॉक्टर्स, नर्सिस ऐं ॿिया मुलाज़िम मुअत्तल। शोकास नोटिस बि जारी। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां असां सिंध हुकूमत जी ग़लत पॉलिसीज़ ऐं खुराक खाते जी नाअहली जो ज़िक्र कंदासीं, जंहिं सबबि सूबे जो अवाम मुनाफ़े खोरनि हथां सटिजी रहियो आहे। असांखे इहो ॿुधायो त सिंध हुकूमत हलंदड़ साल कणक ख़रीदारीअ जो केतिरो हदफ़ मुक़ररु कयो हो ऐं हेल ताईं खुराक खाते केतिरी कणक ख़रीद कई आहे। वॾी महिरबानी रोशनी। सिंध जे खुराक खाते उनजी जेका हिन साल पॉलिसी हुई उहा तमामु ग़लति हुई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा आया आहियूं त खुराक खाते जी इहा पॉलिसी ग़लति आहे ऐं इन जा अॻिते हली नतीजा जेके आहिनि उहे ख़राबु निकिरंदा। पर उहो नतीजो जेको अॼु साम्हूं अची वियो आहे। सिंध जे खुराक खाते हिन साल जेका आहे उहा हिकु त जेका फेबरवरी वारे महीने में जेका आहे 25 तारीख़ फेबरवरी जी उहा कणक लही वेंदी आहे। हर साल ईअं ई थींदो आयो आहे जो 25 फेबरवरी खां कणक जी ख़रीदारी शुरू थी वेंदी आहे ऐं मार्च महीने जे पहिरें हफ़्ते में बाक़ाइदे सां कणक जी ख़रीदारी
और अमल खुराक खातो शुरू कंदो आहे। पर हिन साल कणक जी ख़रीदारी वारो अमल जेको आहे उहो मार्च बदिरां मई में शुरू थियो, यानी 2 महीननि जी जेको आहे उहो देरि जो शिकार थियो हीअ कणक जी ख़रीदारी। इन जे करे जेको सॼो इहो नुक़सानु न सिर्फ़ु क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पियो, पर अवाम खे बि अहिड़े क़िस्म जा जेके हीअ ग़लति फ़ैसिला आहिनि या ग़लति जेके पॉलिसियूं जोड़ियूं वयूं उहो अवाम खे हाणे भोगणो पवे थो। छाकाणि जो खुराक खाते 10 लाख मैट्रिक टन कणक जी ख़रीदारी जो टारगेट रखियो ऐं हिकिड़ी पॉलिसी बि अहिड़ी रखी जंहिंमें हिननि खे कणक न मिली सघी। हिकु त 2 महीना ई लेट थी विया खुराक खाते वारा, ऐं ॿियो वरी पॉलिसी उहा रखी जो उन्हनि वटि कणक न हुई। पहिरियों भेरो वीट ग्रोवर सपोर्ट प्रोग्राम जेको हुननि जो हुयो उन तहत जन खे हिननि ADP यानी 55 अरब रुपया हिननि ख़र्च कया ऐं समूरनि सिंध जे हारियुनि खे हारी कार्ड जे तहत जन खे DAP ॾिनी, यानी 55 अरब रुपयनि जी उन्हनि खे इमदाद ॾेई करे जीअं कणक जी पोखी थिए। उन्हनि खां वरी इहा पॉलिसी बि इहा ई रखी वई त जन खे असीं हिननि DAP ॾिनी, यानी 55 अरब रुपयनि जन माण्हुनि या हारियुनि खे असीं इमदाद ॾिनो, उन खां ई कणक ख़रीदारी थींदी। ऐं हिकु कणक जी ख़रीदारी हिननि देरि सां शुरू कई ऐं रेट बि बाद में चढ़ी वियो। पहिरीं 2800 रुपया हुयो, बाद में 3000 थियो, 3300 पहुतो, 3500 ताईं बि पहुतो। पर खुराक खाते उन वक़्त ताईं बि ख़रीदारी जेका उहा शुरू न कई। बाद में ज़ाहिर आहे कणक जो रेट जेको आहे उहो मथे हलंदो वियो, ओपन मार्केट में रेट चढ़ी वियो। उन खां पोइ कणक जी ख़रीदारी शुरू थी, यानी 2 महीना लेट कणक जी ख़रीदारी शुरू थी, जंहिंखां पोइ हिन वक़्तु यानी 10 लाख मैट्रिक टन मां 1 लाख मैट्रिक टन बि पूरो ही खुराक खातो जेको आहे उहो ख़रीद न आहे करे सघियो। इन जे करे सिंध में हाणे जेको आहे हाणे प्राइवेट माण्हुनि वटि उहा कणक हली वई ऐं ओपन मार्केट में जेको रेट पहिरीं 2800 रुपया हुयो ऐं सरकारी रेट 3500 रुपया हुयो, उहो रेट हाणे 4500 रुपया फी मण थी वियो आहे। त एॾो वॾो जेको आहे उहो रेट कीअं चढ़ियो ऐं इन जी नाअहली जे करे रेट इहो खुराक खाते जो जेका उन जी ग़लति पॉलिसी जे करे जेका कणक हिननि जे हथनि मां हली वई। कुझु कणक जेका आहे ॿाहिरि बलूचिस्तान ॾांहुं स्मगल थी आहे, कुझु घणी कणक जेका आहे उहा माण्हुनि ज़ख़ीरा अंदोज़ी करे वरिती आहे। त जंहिंखां पोइ इहो हिकिड़ो वॾो मसइलो पैदा थी वियो आहे त हाणे सिंध में कणक जो बहिरान मसनूई हथरादू जेको बहिरान आहे उहो पैदा थियो आहे ऐं उन जे करे अटे जा रेट जेके आहिनि उहे वधी विया आहिनि। 10 लाख मैट्रिक टन कणक हिननि खे ख़रीद करणी हुई, 1 लाख मैट्रिक टन बि कणक ख़रीद न आहिनि करे सघिया, जॾहिं त ही मुख़्तलिफ़ जेके सूबाई वज़ीर इहे प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा रहिया त हिन साल कणक जो बम्पर फसल लथो आहे। उहो बम्पर फसल केॾां वियो जो सिंध हुकूमत खे 10 लाख मैट्रिक टन बि कणक नथी मिले ऐं मुख़्तलिफ़ हाणे कार्रवायूं शुरू कयूं आहिनि ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी जेके कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जूं लिस्टूं तयारु कयूं वयूं आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं बि शुरू कयूं वयूं आहिनि। त इहो तय आहे त सिंध हुकूमत ग़लति फ़ैसिलो कयो, ग़लति पॉलिसी ॾिनी ऐं इन ग़लति फ़ैसिले जे करे अवाम खे भोगणो पए थो ऐं ही टारगेट मुकमल करण में ही नाकाम रहिया। अच्छा, जीअं अवां ॿुधायो त खुराक खातो कणक ख़रीदारीअ जो हदफ़ हासिल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वियो आहे ऐं सूबे में हिन वक़्तु 16 लाख मैट्रिक टन कणक जी खोट आहे। एॾी वॾी खोट खे मुंहुं ॾियण लाइ खुराक खाते कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे? ॾिसो, सिंध हुकूमत जेका आहे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे तयारियूं करे पई ऐं मुख़्तलिफ़ डिसीशन पे वरिता आहिनि। सही 7 जुलाई ते सिंध काबीना जो इजलास थियो हो ऐं उन इजलास में इहो चयो वियो हो त तक़रीबन 16 लाख मैट्रिक टन कणक जी खोट आहे ऐं जंहिंजे करे अॻिते हली मसइलो पैदा थींदो। छाकाणि जो सिंध हुकूमत वटि कणक न आहे ऐं प्राइवेट माण्हुनि वटि कणक आहे, उन जे करे जेको आहे हिन वक़्तु जे ईअं लॻे थो त को वॾो बहिरान आहे कणक जो। हालांकि कणक जो बम्पर फसल लथो हो ऐं कणक प्राइवेट माण्हुनि वटि मौजूदु आहे। हाणे उन ग़लति फ़ैसिले जे करे, हुकूमत जे ग़लति पॉलिसियुनि जे करे हिन वक़्तु जेको अटो आहे उहो 180 रुपया मिले थो। त हाणे हिकमत अमली इहा जोड़ी आहे त सभ खां पहिरीं जेको आहे हिननि 3-4 डिसीशन कया आहिनि। पहिरीं त हिननि लिस्टूं तयारु कयूं आहिनि त जिन जन माण्हुनि ज़ख़ीरा अंदोज़ी कई आहे, जेकी अटा चकी या फ्लोर मिलूं आहिनि या वरी जेके वापारी आहिनि उन्हनि जेको आहे इहो सॼो उन्हनि जूं लिस्टूं तयारु करे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जो चयो आहे। त उन जे लाइ हिननि इहा हिकमत अमली तयारु कई आहे त जेका फंक्शनल फ्लोर मिल आहे उन खे पीसाई जे लाइ वधि में वधि जेको आहे 1 महीनो जो स्टॉक रखण जी इजाज़त हूंदी।
ऐं वरी जेके अटा चकियूं आहिनि उहे बि फंक्शनल जेके आहिनि उन्हनि खे बि 1 महीने जी स्टॉक रखण जी इजाज़त हूंदी त उहो पीसाई जे लाइ 1 महीने जो स्टॉक रखनि। ॿियो वरी डिसीशन इहो कयो वियो आहे त जेकी ट्रेडर्स आहिनि यानी जेके वापारी आहिनि जन ज़ख़ीरा अंदोज़ी कई आहे उन्हनि वटि घटि में घटि या वधि में वधि जेको स्टॉक हूंदो उहो 1000 मैट्रिक टन हूंदो। बाक़ी जेकॾहिं वधीक हूंदो त उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। त ही काल डिसीशन थियो आहे ऐं सिंध काबीना में इहो फ़ैसिलो थियो हो जंहिंखां पोइ ख़ुराक खाते सिंध जे डायरेक्टर फूड खे ख़त लिखियो आहे ऐं समूरनि डिप्टी डायरेक्टर कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर, लाड़काना यानी सॼे समूरनि डिप्टी डायरेक्टरनि खे ख़त लिखी आहे, हिदायत कई आहे त इन जी जेका फ्लोर मिल्स, अटा चकी ऐं वापारियुनि जी जेका उहा हद मुक़ररु कई वई आहे। जेकॾहिं इन हद खां वधीक उन्हनि वटि कणिक पयल आहे त कार्रवाई करे उन्हनि खां कणिक जेका उहा ज़ब्त कई वञे ऐं ख़र्च बि उहो मालिक भरे ऐं लाॻापियल जेके वेझे वारा जेकी सेंटर हुजनि प्रोक्योरमेंट सेंटर उते कणिक मुंतक़िल कई वञे। इहा हिकमत अमली जोड़ी आहे छाकाणि जो सिंध में तमामु वॾी खोट ज़ाहिर थी आहे। 16 लख मैट्रिक टन अॻिते हली जेको हिन वक़्तु 180 रुपया अटो थियो आहे इहो अक्टूबर, दिसंबर ऐं फेबरवरी ताईं ही मसइलो हलंदो छाकाणि जो ही कणिक हिन वक़्तु ई सिंध हुकूमत वटि न आहे त अॻिते हली ही हर साल अक्टूबर महीने में इहो मसइलो थींदो आहे ऐं मार्केट में कणिक ख़तमु थी वेंदी आहे त पोइ सिंध हुकूमत वटि जेका कणिक पयल हूंदी आहे त उहा कणिक फ्लोर मिलनि खे सब्सिडी रेट ते ॾींदी आहे। त हिन वक़्तु सिंध हुकूमत वटि कणिक ई मौजूदु न आहे ऐं रेट अटे जो हिन वक़्तु 180 रुपया आहे। जेकॾहिं इहा सूरत हाल हिन वक़्तु रही ऐं हुकूमत खे कणिक न मिली त सिंध में अटो जेको आहे उहो 300 खां 400 रुपयनि ताईं पहुची वेंदो। इहो रेट जेको आहे मुसलसल जेको आहे अटे जो रेट वधे पियो छाकाणि जो हथरादू बहरान जेको आहे उहो वापारियुनि पैदा कयो आहे। हाणे सिंध हुकूमत इहो फ़ैसिलो कयो आहे त हाणे ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। जेके बि इन जे मुलविस हूंदा फ्लोर मिल्स वारा या अटा चकी या जेके ट्रेडर्स आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि जी कणिक जेका आहे उहा ज़ब्त कई वेंदी। सकीर इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु सूबे में कणिक ऐं अटे जो अघु छा पियो हले ऐं अव्हांखे छा थो लॻे त ख़ुराक खाते जे ज़ख़ीरा अंदोज़नि ख़िलाफ़ कार्रवाई सां अणपूरो हदफ़ मुकमल थी सघंदो या अवाम खे को रिलीफ मिलंदो? ॾिसो हिन वक़्तु जेको अटे जो रेट आहे उहो तमामु घणो वधी चुको आहे। जेको अटो जेको आहे 130 रुपया हलंदो हुयो उहो हाणे वधी 150 खां पोइ 160 ऐं हाणे 180 रुपयनि ताईं पहुची वियो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अटे जो जेको रेट आहे उहो 160 खां 180 रुपयनि जे विच में हले थो। त ही तमामु वॾी नाअहली आहे सिंध जे ख़ुराक खाते जी त उहे जेके हिन जा जेके अंग अखर अचनि पिया या अटे जे जेके उन ते क़ीमतनि ते ज़ाब्तो आणण में जेको उहो नाकाम पिया आहिनि छाकाणि जो जॾहिं कणिक जो जेको रेट आहे उहो हिन वक़्तु कराची में जेको आहे 11,800 रुपया रेट हले थो। जेको रेट ही कुझु ई हिकु ई महीने अंदरि जेको आहे उहो रेट वधी वियो आहे छाकाणि जो इन्हनि जी नाअहली जे करे ई ख़ुराक खातो अगरि सही नमूने सां कमु करे हा वक़्त सर अगरि कणिक जी ख़रीदारी वारो अमल शुरू करे हा त हिन वक़्तु हीअ सिचुएशन न हुजे हा जेका अवाम खे जेको आहे भोगणी पए थी। त हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके आहिनि काल खां वठी कार्रवायूं शुरू थियूं आहिनि। कराची, हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ डिवीज़न्स में कार्रवायूं शुरू कयूं वयूं आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं 50,000 मैट्रिक टन कणिक जेका आहे उहा या ज़ख़ीरा अंदोज़ी जिन कई आहे उन्हनि जूं लिस्टूं बि उन्हनि तयारु कयूं आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे पई। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जूं क्लियर जेके आहिनि उहे डायरेक्शन आहिनि त इन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई कई वञे ऐं ही जेका हद मुक़ररु कई वई आहे फ्लोर मिल्स जी यानी 1 महीने ताईं जेको उन्हनि जी पीसाई जो जेको स्टॉक आहे उहो एतिरो हुजे ऐं अटे चकियुनि जो बि 1 महीने ताईं जो हुजे ऐं वापारी जेके आहिनि स्पेशली जेके वापारी आहिनि उन्हनि वटि तमामु वॾो स्टॉक मौजूदु आहे त उन्हनि खे 1000 मैट्रिक टन रखण जी इजाज़त आहे। त जेकॾहिं ही नियत सां अगरि कमु कनि ऐं ही हक़ीक़ी तौर ते इन्हनि जूं कार्रवायूं ईअं ई जारी रहियूं काल खां जेके हलनि थियूं त पोइ कुझु न कुझु जेका आहे बहितरी थींदी। ॿी सूरत में जेको आहे ही महांगी कणिक जेको आहे उहा उन्हनि खे इम्पोर्ट करणी पवंदी ऐं उहा इम्पोर्ट कणिक जेका उहा वरी कुझु महीननि खां पोइ पहुचंदी जेसि ताईं ही 2-3 महीना जेके आहिनि उहो अटो महांगो मिलंदो ऐं अवाम खे रिलीफ न मिली सघंदो। तंहिं करे हुकूमत खे इहो घुरिजे त फौरी तौर ते जेके आहिनि उहे कार्रवायूं करे ऐं जेके ही जेके इन में ज़ख़ीरा अंदोज़ी में जेके मुलविस आहिनि ख़ुराक खाते जा माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेका उहा कार्रवाई करे।
अच्छा, अवाम के मुनाफ़िक़ोरनि जे रहम ऐं करम ते छॾींदड़ सिंध हुकूमत ओचितो ज़ख़ीरा कंदड़नि ख़िलाफ़ जागी पई आहे। आख़िर सिंध हुकूमत अवामी मुश्किलातूं घटाइण लाइ अहिड़ा क़दम अॻुवाट छो नथी खणे या अहिड़ी का असराइती हिकमत अमली छो नथी ठाहे? ॾिसो, सभ खां पहिरीं असीं प्रोग्राम में बि इन मामले ते ॻाल्हाए चुका आहियूं त सिंध में जेका पॉलिसी हिन वक़्तु ॾिनी वई ऐं हिन भेरो जेको आहे इहो तजुर्बो जेको आहे कयो वियो सिंध जे ख़ुराक खाते त जेका वीट प्रोक्योरमेंट पॉलिसी ग़लति हुई उन्हनि जी ऐं ॿियो हुननि कणिक जी ख़रीदारी देरि सां शुरू कई। हाणे ख़ुराक खाते में घणी बहितरी आणण जी ज़रूरत आहे। इन जे करे ई सिंध जी आवाम खे ही भोगणो पए थो ऐं हाणे मजबूरन ही इन्हनि कार्रवाइनि ते हाणे लही आया आहिनि छाकाणि जो इन्हनि वटि कणिक कोन्हे ऐं अॻिते हली फूड सिक्योरिटी जो मसइलो पैदा थींदो जेकॾहिं ही कार्रवायूं हाणे नथा कनि ऐं छाकाणि कणिक त केॾा न वई आहे, कणिक त ज़ख़ीरा अंदोज़ी थी आहे ऐं माण्हुनि जेका आहे कणिक यानी जेका वॾियूं वॾियूं माफ़ियाऊं आहिनि हाणे ही को आम जेको हारी आबादगार नथो रखी सघे। ज़ाहिरा किरोड़े ॿोरियूं जेके आहिनि ऐं 49 लाख मैट्रिक टन कणिक जेका आहे हिन वक़्तु उन ॾींहुं जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई कुझु वज़ीरनि जेको आहे शर्जील इनाम मेमून साहब ऐं सरदार मोहम्मद बख्शमार ऐं ख़ुराक खाते वज़ीर मखदूम महबूब ज़मान उन में हू ॿुधाइनि पिया त 4.9 मैट्रिक टन जेका आहे उहो कणिक जेका उहा पैदावार थी आहे त पोइ एतिरी कणिक जेका आहे उहा आहे किथे? 10 लाख मैट्रिक टन हुकूमत खे नथी मिले त 49 लाख मैट्रिक टन जेका आहे उहा किथे पयल आहे, कहिड़नि माण्हुनि वटि आहे? छाकाणि इहे वॾियूं माफ़ियाऊं आहिनि, वॾा बाअसर माण्हू आहिनि, उन्हनि वटि इहा ज़ख़ीरा अंदोज़ी थियल कणिक पई आहे। उन्हनि जूं लिस्टूं तयारु कयूं वयूं आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त वॾनि मच्छियुनि में ही हथु विझनि था या रुगो नंढनि जेके ट्रेडर्स आहिनि जिन वटि थोरी थोरी कणिक पई आहे ऐं 2 लखनि ताईं ही काल खां वठी ही 50,000 मैट्रिक टन कणिक जेका उहा कार्रवाई करे हिननि कणिक ज़ब्त कई आहे। हाणे जेकॾहिं इहे कार्रवायूं अॻिते हलियूं त पोइ कुझु बहितरी थींदी ऐं जे न त पोइ इहे 2-3 महीना जेके आहिनि उहो कणिक जे अटे जो रेट बि जेको आहे चढ़ी वेंदो ऐं कणिक जो बि जेको अघु चढ़ी वेंदो ऐं आवाम जेको आहे महांगाई जी मारियल जेका शहरी आहिनि उहे महांगो अटो ख़रीद करण ते मजबूर थी वेंदा। सगेड़ सिंध जे सरकारी गोदामनि मां 30 अरब रुपयनि जी कणिक चोरी ऐं 18 अरब रुपयनि जी कणिक ख़राब थियण वारे मामले जी जांच जो छा थियो आहे? इन हवाले सां के तफ़सील हुजनि त असांजे नाज़रीन सां शेयर कजो। ॾिसो, सॼी सिंध जे सरकारी गोदामनि में हिकिड़ी इंस्पेक्शन थी आहे ऐं उते वञी करे डायरेक्टर फूड मुख़्तलिफ़ DFCs यानी उन डिवीज़न जा न हुजनि उन मुख़्तलिफ़ जेके DFCs चेंज थींदा विया ऐं डायरेक्टर फूड जी सरबराही में कमेटियूं ठहियूं। सही। सभ खां पहिरीं जेका रिपोर्ट उहा लाड़काना डिवीज़न ऐं शहीद बिनिद्राबाद डिवीज़न जी आई। तक़रीबन 14 अरब रुपयनि जी कणिक ग़ाइब थियण जी निशानदेही थी, जंहिंखां पोइ वरी सखर डिवीज़न जी रिपोर्ट आई, वरी मीरपुर ख़ास डिवीज़न जी रिपोर्ट आई, वरी हैदराबाद डिवीज़न जी रिपोर्ट आई, वरी हाणे आख़िर में कराची डिवीज़न जी रिपोर्ट आई। कराची डिवीज़न में तक़रीबन 16 अरब रुपयनि जी कणिक ग़ाइब थी आहे। त मजमूई तौर ते जेका कणिक ग़ाइब थी आहे यानी जेका मिसिंग आहे ही जेको स्टॉक पियो हो सिंध जे ख़ुराक खाते वटि 2022-23 ऐं 23-24 जो 2 सालनि जो जेको गुज़िरियल 3 सालनि खां स्टॉक पियो हुयो उन स्टॉक में तक़रीबन 30 अरब रुपयनि जे मालियत जी कणिक जेका आहे उहा ग़ाइब थी आहे। इहा सरकारी तौर ते जेका रिपोर्ट डायरेक्टर फूड ॾिनी आहे उन में इहा निशानदेही थी आहे त कराची समेत सिंध जे समूरनि डिवीज़ननि में 30 अरब रुपयनि जी कणिक जेका उहा ग़ाइब थी। इहा रिपोर्ट डायरेक्टर फूड जेका आहे उहा हिननि सेक्रेटरी फूड खे जमा कराई, जंहिंखां पोइ आला अख़्तियारनि ॾांहुं उमाणी वई। उनखां अलावा गुज़िरियल 3 सालनि खां इन्हनि वटि स्टॉक पियो हो। गुज़िरियल साल हिननि रेट घटि हुयो त इन्हनि कणिक जेका आहे रिलीज़ फ्लोर मिलनि खे न कई। उन जे करे छाकाणि जो उन वक़्तु रेट जेको आहे उहो 7,000 रुपया हुयो ऐं हिननि खे उहा कणिक जी बोरी जेका आहे जेका हिननि वरिती हुई 2 साल अॻु में उहा 14,000 रुपया पवे पई, यानी 50% हिननि खे जेको आहे उहो नुक़सानु पए पियो। हाणे 50% नुक़सानु पवण जे करे जेको आहे उहो हिननि गुज़िरियल साल कणिक हिननि रिलीज़ न कई। हाणे ज़ाहिर आहे कणिक हिननि 2-3 सालनि ताईं रखी त कणिक 18 अरब रुपयनि जी कणिक हिननि ख़राब थी वई। जंहिंखां पोइ सिंध जे ख़ुराक खाते इहा समरी उमाणी सिंध काबीना खे गुज़िरियल साल अक्टूबर महीने में त 12,65,000 मैट्रिक टन कणिक जेका उहा रिलीज़ करण जहिड़ी आहे। बाक़ी कणिक यानी 13,88,000 मैट्रिक टन कणिक हिननि वटि पई हुई त बाक़ी कणिक जेका उहा ख़राबु आहे। त उहा कणिक जेका ख़राबु थी उहा 18 अरब रुपयनि जे मालियत जी थी। त इहा कणिक यानी मजमूई तौर ते 48 अरब रुपयनि जो त रुगो इहो वॾो घपलो आहे। इहा वॾी लापरवाही, नाअहली ऐं करप्शन जो हिकिड़ो दास्तान आहे।
त इहो वॾो हिकिड़ो मामिलो आहे। हिकु पासे सिंध जे खुराक खाते जे पॉलिसियुनि जे करे सिंध जे आवाम खे भोगणो पए थो, ॿिए पासे वरी इहा 30 अरब रुपयनि जी कणिक चोरी थिए थी, 18 अरब रुपयनि जी कणिक जेका उहा ख़राबु थिए थी, 85 अरब रुपयनि जी गुज़िरियल साल हिननि सब्सिडी ॾिनी त अटो सस्तो थिए। किथे बि 170 रुपयनि में अटो सस्तो न मिलियो, 85 अरब रुपया जेके आहिनि उहे पाणी में हलिया विया। ईअं ई जेका अरबें रुपयनि जी हिन में जेका उहा कहाणी आहे, करप्शन जूं कहाणियूं आहिनि। सिंध जो खुराक खाते खे बहितर करण जी ज़रूरत आहे। हाणे जेको 7 जुलाई ते सिंध काबीना जो जेको इजलास थियो, उन इजलास में इहो फ़ैसिलो थियो त हाणे सॼो जेको सिस्टम आहे उहो हिन जो डिजिटलाइज़ कयो वञे। खुराक खाते वटि केतिरा मुलाज़िम आहिनि, खुराक खाते जो जेको इहो प्रोक्योरमेंट जो सिस्टम आहे उहो सॼो डिजिटलाइज़ हुजे, ऐं जेकॾहिं कणिक अक्टूबर में रिलीज़ कई वञे थी, कहिड़ो फ्लोर मिल्स फंक्शनल आहिनि, नॉन फंक्शनल आहिनि, सॼो सिस्टम जेको आहे उहो हाणे कंप्यूटराइज़ थियणु वञे पियो। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध काबीना जे फ़ैसिले ते अमल थिए थो या न, छाकाणि जो हर भेरे जेके माफ़ियाऊं आहिनि खुराक खाते जे अंदरि वेठल आहिनि उहे इहे नथियूं चाहिनि त इहो मैन्युअल जो इहो कंप्यूटराइज़ सिस्टम थिए, ऐं मैन्युअल सिस्टम ते तहत इहे सॼो मामिलो जेको आहे उहो हलंदो रहे। त अगरि ईअं सभु कुझु थींदो रहियो त खुराक खाते में जेका ही अरबे रुपयनि जी गेम आहे, अरबे रुपयनि जा ही करप्शन जा जेके दास्तान आहिनि, इहो ईअं हलंदा रहंदा। सगीर, खुराक खाते बाबति आख़िरी सवाल जो जवाब ॾिजो त सिंध में फ्लोर मिल्स ऐं अटे चकियुनि खे गैर क़ानूनी तौरु कणिक वापार जा लाइसेंस जारी करण जो इंकशाफ बि साम्हूं आयो हो, इहो मामिलो हिन वक़्तु किथे पहुतो आहे? ॾिसो, हीउ तमामु अहम मामिलो आहे। सिंध में ॾिसो गैर क़ानूनी तौर ते उन्हनि खे ही लाइसेंस, ट्रेडिंग लाइसेंस जारी कया वञनि था, जिन जो कमु आहे हाणे फ्लोर मिल्स ऐं अटे चकियुनि खे सिर्फ़ु जेका आहे उहो पीसाई करणी आहे। उन्हनि खे गैर क़ानूनी तौर ते ट्रेडिंग जो लाइसेंस बि जेका आहे उहा जारी कया विया आहिनि। हाणे ही काल इहो मामिलो साम्हूं आयो आहे त सिंध जे खुराक खाते, छाकाणि जो हिन वक़्तु सिंध जो खुराक खातो फाथल आहे ऐं हिननि वटि कणिक कोन्हे, 16 लख मैट्रिक टन कणिक जी हिन वक़्तु खोट आहे, त इहो मामिलो बि हाणे ज़ाहिर थियो आहे त इन्हनि खे ट्रेडिंग जा जेके आहिनि उहे लाइसेंस ॾिनल आहिनि उहे गैर क़ानूनी आहिनि। त हाणे काल सॼी सिंध जे डिप्टी डायरेक्टरनि खे हिकिड़ो ख़त लिखियो वियो आहे ऐं DFCs खे बि अलॻि सां ख़त लिखियो वियो आहे। त समूरनि डिप्टी डायरेक्टरनि ऐं DFCs खे ख़त लिखी इहो ॿुधायो वियो आहे त जेकी फ्लोर्स मिल्स ऐं अटे चकियुनि खे ट्रेडिंग जा लाइसेंस जारी थियल आहिनि उहे गैर क़ानूनी आहिनि, फौरी तौर ते जेके आहिनि उहे रद्द कया वञनि। त काल इहे हिदायतूं जारी कयूं वयूं ऐं उन्हनि खे इहो चयो वियो आहे त इमीडिएटली इहे कैंसल कया वञनि, इहे लाइसेंस जेके इन्हनि खे जारी थियल आहिनि ट्रेडिंग लाइसेंस, 7 ॾींहंनि जे अंदरि इहा रिपोर्ट बि जमा कराई वञे। छाकाणि जो हमेशह ईअं थींदो रहियो आहे त खुराक खातो, फ्लोर मिल्स मालिक ऐं अटे चकी मालिक, उन्हनि जी हिकिड़ी जेका उहो मिली भगत आहे, उन मिली भगत सां हाणे उन्हनि खे कणिक जारी करे छॾनि था। कणिक उहा पीसाई नथी थिए, छाकाणि जो अटो तॾहिं महांगो थींदो आहे, कणिक उहा वरी खपाए छॾनि था सस्ते अघ ते। खुराक खाते खां कणिक वठी करे फ्लोर मिल वारा ऐं अटे चकियुनि वारा उहा कणिक खपाए छॾनि था, छाकाणि जो इन्हनि खे ट्रेडिंग जो लाइसेंस बि मिलियल हो, उहे लाइसेंस गैर क़ानूनी तौर ते उन्हनि खे जारी थियल हुया। हाणे काल इहो मामिलो साम्हूं आयो आहे ऐं समूरनि DFCs ऐं डिप्टी डायरेक्टरनि खे इहो ख़त लिखियो वियो आहे त इहे समूरा जा समूरा लाइसेंस जेके ट्रेडिंग लाइसेंस आहिनि इहे गैर क़ानूनी तौरु जारी थियल आहिनि ऐं लिहाज़ा इन्हनि समूरनि लाइसेंस के जो वो रद्द कयो वञे। छाकाणि जो हिन वक़्तु सिंध में 16 लख मैट्रिक टन कणिक जी खोट आहे, तमामु ख़राब सिचुएशन आहे ऐं 180 रुपयनि ताईं अटे जो रेट पहुची वियो आहे ऐं धड़ाधड़ कणिक ऐं अटे जो रेट जेको आहे उहो वधे पियो ऐं हुकूमत वटि जेका हिन वक़्तु कणिक कोन्हे, इन जे करे ही मामिलो बि जेको आहे उहो ज़ाहिर थियो आहे ऐं ट्रेडिंग लाइसेंस जेके आहिनि हाणे कैंसिल कया विया आहिनि। सगीर, हाणे असांखे सिंध में वधंदड़ HIV वारे मामले बाबति आगाह कजो। ख़ासि तौर कराची में क़ाइम सेसी जी वलीका अस्पताल में ॿारनि में HIV फैलजण बाबति ॿुधायो त इहो छिरकाईंदड़ मामिलो कॾहिं ऐं कीअं साम्हूं आयो? ॾिसो, सिंध में HIV जेका आहे उहा तबाही मचाए छॾी आहे ऐं उन जा अंग अखर बि पिरापर जेके आहिनि उहे साम्हूं न पिया अचनि। जेकॾहिं सही नमूने सां सॼी सिंध में स्क्रीनिंग टेस्टूं कई वञनि त 1000 न पर लखनि जी तादाद में जेके आहिनि उहे केस साम्हूं अची वेंदा। सही, छाकाणि जो उन जो सही नमूने सां जेका आहे उहो कमु न पियो थिए ऐं माण्हुनि में आगाही मुहिम बि जेका उहो नथी हलाई वञे, जेको इन जे लाइ त हिकिड़ो वर्टिकल प्रोग्राम बि क़ाइमु थियल आहे। उहे त सिंध सिहत खाते
वटि जेके आहिनि उहे 7 वर्टिकल प्रोग्राम आहिनि। उनजे लाइ अरबे रुपयनि जी बजट आहे। HIV कंट्रोल प्रोग्राम आहे, हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम आहे, ऐं उनखां अलावा पोलियो कंट्रोल प्रोग्राम आहे, मलेरिया डेंगी कंट्रोल प्रोग्राम आहे। त मुख़्तलिफ़ मख़सूस जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ा इदारा ठहियल आहिनि। वर्टिकल प्रोग्राम जी सूरत में हिकिड़ा इदारा आहिनि, उन्हनि में जेके आहिनि समय भर्तियूं थियल आहिनि। माण्हू घर वेठे जेके आहिनि उहे शायदि पघारूं खणनि पिया, छाकाणि जो तव्हां हर अस्पताल में वेंदव त उते तव्हांखे हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि उहे मरीज़ दाख़िल मिलंदा अस्पतालनि में, तव्हांखे बेड न मिलंदो। त ही सिहत खातो न, पर ही लेबर खाते जी पाण ॻाल्हि कंदासीं त लेबर खाते जी जेको खाते जे मातहत हिकिड़ो इदारो आहे सेसी जी हिकिड़ी अस्पताल आहे वलीका में HIV जेका आहिनि उन में तमामु वॾा केस ज़ाहिर थिया आहिनि, ऐं उहे केस जेके आहिनि उन्हनि लिकाइण जी पहिरीं कोशिशि कई। हाणे जेको आहे तमामु वॾो फाटो आहे जॾहिं इहो मामिलो जेका इंक्वायरी रिपोर्ट जेका आहे उहा साम्हूं अची वई आहे, ऐं इंक्वायरी रिपोर्ट में त छिरकाईंदड़ जेके आहिनि उहे इंकशाफ साम्हूं आया आहिनि। त वॾी पहिरीं जेको आहे सईद गनी साहब जी सरबराही में बि हिकिड़ो इजलास थियो। उन इजलास में इहा ब्रीफिंग ॾिनी वई त 28 अक्टूबर 2025 ते असांखे इतलाउ मिलियो। हाणे ॾिसो तक़रीबन साल थियण वञे पियो, उनखे तक़रीबन 9-10 महीना जेके आहिनि उनखे थी विया आहिनि इन वाक़े खे। अञा ताईं ते न कंट्रोल अची सघियो आहे। अञा धड़ाधड़ अॼु बि जेके इतलाह अचनि पिया, अॼु बि हिकिड़ो नओं केस जेको आहे वलीका अस्पताल में जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। त इन इजलास में इहो ॿुधायो वियो त 28 अक्टूबर 2025 ते असांखे इतलाउ मिलियो, जंहिंखां पोइ इंक्वायरी कमेटी जेका आहे उहा क़ाइमु थी। 29 अक्टूबर ते कमेटी जेका आहे उहा जांच शुरू कई। उन में कुझु जेके आहिनि उहे केस साम्हूं आया। बाद में जेका स्क्रीनिंग कराई वई, वरी पोइ 78 केस जेके आहिनि उहे हिन वक़्तु साम्हूं आया आहिनि, ऐं 4 ॿारड़ा जेके आहिनि उहे फोत बि थी चुका आहिनि। हाणे ही ॿारड़नि में HIV जेका आहे उहा उते फैलिजी वई आहे, त उन्हनि जी कोताही साम्हूं आई आहे। ऐं हाणे तव्हांखे उन जी जांच रिपोर्ट मां ॿुधाईंदुसि। जांच रिपोर्ट में जेके आहिनि उहे छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आया आहिनि। उन में हाणे सभ खां पहिरीं उन रिपोर्ट में इहो चयो वियो आहे त जेका ॿारनि में जेका HIV उनमें जेको फैलाव थियो आहे उहो ओचितो न, पर न वरी को हादसो आहे, पर उन इदारे जी मुसलसल नाकामी, यानी हुन हक़ीक़तूं जेके आहिनि लिकायूं, उन जी मुसलसल नाकामी, तमामु वॾी लापरवाही ऐं हक़ीक़तनि खे लिकाइण जो नतीजो करार ॾिनो आहे इन रिपोर्ट में। यानी सेसी जी जेका इंतिज़ामिया आहे, यानी वलीका जी जेका इंतिज़ामिया आहे, उन जी तमामु वॾी नाअहली आहे। इन जे करे इहा जेका उन जी नाकामी ज़ाहिर थी आहे इन रिपोर्ट में। उन रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त 40 खां वधीक जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि जा बयान वरिता आहिनि, मुलाज़िमनि जा बयान वरिता आहिनि, माली रिकॉर्ड जेको आहे उहो चेक कयो आहे, स्टोर लेजर या ऑडिट दस्तावेज़ या जेको लेबॉरेटरी रिकॉर्ड, उन जी जांच पड़ताल खां पोइ इहो नतीजो कढियो आहे कमेटी त ॿारनि में जेका HIV जी जेका वबा फैली उहा इंतिज़ामी नाअहली ऐं लापरवाही जो नतीजो आहे। सही। त जंहिंखां पोइ उन्हनि में रिपोर्ट में इहो बि जेको आहे उहो ॼाणायो वियो आहे त इहे हक़ीक़तूं जेके आहिनि उन्हनि लिकायूं, जंहिंजे करे केतिरनि ई ॿारनि जूं जेके आहिनि ज़िंदगियूं उहे मुतासिर थियूं आहिनि ऐं गैर ज़रूरी उन्हनि तकलीफ़ूं जेके आहिनि उहे बर्दाश्त कयूं। जेकॾहिं वक़्तु सर इहो मामिलो खयो वञे हा, जॾहिं अक्टूबर में इहो मामिलो ज़ाहिर थियो, हिन वक़्तु ॾिसो जुलाई महीनो हले थो, इहा अक्टूबर जो जेको मामिलो आहे, त हिननि हक़ीक़तूं लिकायूं ऐं माण्हुनि खे हिननि ॿुधायो कोन, वक़्तु सर हिन उपाउ न वरिता। इन जे करे जेके आहिनि उहे शयूं जेके आहिनि इहे ज़ाहिर थियूं आहिनि। त उन में तक़रीबन हिननि 37 ॼणा जेके आहिनि इन सॼे इन स्कैंडल्स में या सॼे इन मामले में, सॼे इन लापरवाही ऐं जेका जेके हिननि जी नाकामी में 37 ॼणा जेके आहिनि उहे इन में मुलविस करार ॾिना विया आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई बि कई वई आहे। सगीर, वलीका अस्पताल में HIV जे फैलाव बाबति जांच कमेटी में कहिड़ा कहिड़ा इंकशाफ साम्हूं आया आहिनि ऐं इन समूरी सूरत हाल जो ज़िम्मेवार कंहिंखे करार ॾिनो वियो आहे? ॾिसो, जांच रिपोर्ट में जेके इंकशाफ थिया मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधाया, पर इन सॼी सिचुएशन जो ज़िम्मेवार जेको आहे उहे 37 ॼणा करार ॾिना विया आहिनि। ऐं उन जे लाइ हाणे उन्हनि जेके बतियारा मुतासिर ॿार आहिनि उन्हनि जी इलाज जे लाइ हिननि एंडोमेंट फंड बि जेको आहे उहो क़ाइमु कयो आहे। 2 अरब रुपयनि जो एंडोमेंट फंड आहे, उहो क़ाइमु कयो आहे। पर हाणे उन्हनि नंढनि ॿारनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे ख़तरे हेठि अची वियूं। 78 ॿार आहिनि जिन में HIV
जेका आहे उहा उन हुजण जी तस्दीक थी आहे ऐं 4 ॿार जेके आहिनि उहे फोत बि थी चुका आहिनि ऐं ही धड़ाधड़ जेके आहिनि उहे केस साम्हूं अचनि पिया वक़्त सर उन्हनि जो इलाजु कोन थियो उन्हनि खे जेके आहिनि उनजो इलाजु थियणो हुयो या उन्हनि खे जेका मेडिसिन ॾियणी हुई उन्हनि यानी उते जेके मेडिकल सुप्रिटेंडेंट हुयो या ॿिया जेके नर्सिस हुया या ॿियो स्टाफ हुयो उन्हनि जी मिली भगत सां ही सॼो जेको आहे वॾो लापरवाही जो मुज़ाहिरो साम्हूं आयो आहे। हाणे उन में तक़रीबन जेके 37 जेके माण्हू आहिनि उन्हनि में 2 अॻूणा MS आहिनि, 3 अॻूणा DMS आहिनि ऐं 10 जेके आहिनि उहे स्टाफ नर्स आहिनि, 6 जेके आहिनि उहे नर्स एड आहिनि, 8 LRMO आहिनि, 2 कंसल्टेंट आहिनि, 2 ऑडिट ऑफिसर्स आहिनि ऐं ॿिया मुलाज़िम शामिल आहिनि। हाणे उन में सभ खां मेन जेको माण्हू आहे उहो आहे अॻूणो MS मुमताज़ शेख। हाणे मुमताज़ शेख ते अॻु में बि इहो इल्ज़ाम लॻी चुको आहे जेके कैंसर जूं जेके दवाऊं आहिनि उन कैंसर जी दवाउनि जी ख़रीदारी में बि जेको आहे उहो गमन थियो हुयो ऐं उहा उन मामले जी बि जेका आहे उहा इंक्वायरी थी हुई। बाद में उहा इंक्वायरी साइडलाइन थी वई छाकाणि जो जेकॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ को मामिलो थिए थो उनजे ख़िलाफ़ का वक़्त सर कार्रवाई थिए त उनखे ख़बर पए त अगरि ईअं करण सां या लापरवाही जो मुज़ाहिरो करण सां या नाकामी करण सां जेको आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई बि थी सघे थी। हाणे उन जीअं ई हुन कैंसर जी दवाउनि जी ख़रीदारी में हिकिड़ो स्कैंडल कयो उनखे छूट मिली वई। बाद में वरी ॿीहर हिननि अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो भंड करे विधो आहे त ही अॻूणो MS हुयो मुमताज़ शेख उहो इन में मुलविस करार ॾिनो वियो आहे उनखे मुअतल बि कयो वियो आहे शोकास बि जारी थियो आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो आहे उहो बि अॻूणो MS आहे ऐं अॻूणो DMS में जेको आहे उहो परवेज़ सुमरो आहे ऐं कमर उल हक़ आहे, अमरीन ख़ान शामिल आहिनि ऐं ॿियूं पैथोलॉजी शोबे जूं आहिनि सरबराह जेका आहे उनजी सैयद नक़ीब आहे, कंसल्टेंट डॉक्टर अमानुल्लाह मेमुण आहे, डॉक्टर हुमा अमान आहे, इहे सभु मुअतल कया आहिनि। मुख़्तलिफ़ ॿियूं स्टाफ आहिनि मजमूई तौर ते 37 अहिड़ा जेके मेडिकल वारा ऑफिसर आहिनि या जेके डॉक्टर्स आहिनि या जेके स्टाफ नर्स आहिनि उन्हनि खे मुअतल कयो वियो आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे ऐं उन्हनि खे शोकास नोटिस जारी कयो आहे। हाणे सवाल सिर्फ़ु हिते इहो आहे त इन्हनि खे मुअतल करण या शोकास नोटिस मसइले जो हल न आहे। उन रिपोर्ट में बि इहो ई चयो वियो आहे त जेके आहिनि उहे इन्हनि में सुधारा आंदा वञनि ऐं मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जा वाक़िया उन्हनि जी रोकथाम जे लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि उन ते कमु करणु घुरिजे इदारे खे बजाए भले इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए पर जेकी इन्हनि खां कीअं बचाइजे ऐं उते जेके आस पास में स्क्रीनिंग टेस्टूं थियनि त अञा वधीक जेके आहिनि उहे ॿारनि में केस निकिरी ईंदा त ही तमामु वॾो जेको आहे उहो लापरवाही जो मुज़ाहिरो थियो आहे। तमामु वॾो स्कैंडल आहे ऐं सेसी जे मुलाज़मनि ऐं मजमूई तौर ते जेको वर्टिकल प्रोग्राम जेको जुड़ियल आहे उनखे बि किरदारु अदा करणु घुरिजे। हालांकि ही त इंडिपेंडेंट इदारो आहे हू सिहत खाते जो आहे ही लेबर खाते जो मामिलो आहे पर उनखे बि इन में किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं इन मामले जी जेका उहा रोकथाम थी सघे ऐं उन ते जीअं ज़ाब्तो आणे सघिजे। वरी महिरबानी सगीर अबा इन ॿिनि अहम मामलनि ते तफ़सीलुनि खां असांजे नाज़रीन खे आगाह कयो आहे। नाज़रीन ईंदड़ हफ़्ते ॿिए कंहिं नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी कलीम खे ॾींदा इजाज़त। लावाही।